बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, द किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी जो हिकु ॿियो उर्दू गीत सोशल मीडिया सूधो यूट्यूब ते पिणु वायरल थी रहियो आहे। मुमताज़ मौलवी जे हिन गीत खे पिणु लखें व्यूज़ मिली चुका आहिनि कुझु कलाकनि में। मुमताज़ मौलवी राति ही गीत अपलोड कयो आहे। हीउ गीत को नओं गीत न आहे, पुराणो ॻायल गीत मुमताज़ मौलवी रीमेक्स करे ॻायो आहे ऐं मुमताज़ मौलवी पंहिंजे मिठड़े लहजे ऐं मिठड़े अंदाज़ में हिन गीत खे अहिड़ो त ख़ूबसूरत बणायो आहे जो ॿुधण वारा ॿुधंदा रहिजी विया आहिनि। गीत जा ॿोल कुझु हीअं आहिनि। गीत ॾाढो पुराणो आहे, मेहदी हसन जो ॻायल गीत। नए कपिड़े बदल कर जाऊं कहाँ, जंहिंखे इंडियन फिल्म इंडस्ट्री में पिणु ॻायो वियो आहे। मुमताज़ मौलवीअ इंडियन इंडस्ट्रीअ वारे लहजे में हिन गीत खे ॻायो आहे, पर हिकु बहितरीनु अंदाज़ ऐं बहितरीनु ढंग सां मुमताज़ मौलवी हिन गीत खे ॻायो आहे। उन मां हिकु ॻाल्हि त साबित थी चुकी आहे त केरु मुमताज़ मौलवी खे सहे या न। मुमताज़ मौलवी जा परस्तार मुमताज़ मौलवी खे हर हाल में पसंदि कनि था, चाहे उहा उर्दू लैंग्वेज हुजे, चाहे उहा सिंधी लैंग्वेज हुजे, या चाहे उहा सराइकी लैंग्वेज हुजे। मुमताज़ मौलवी हिन महिल किंग ऑफ सिंध जो नालो पंहिंजे नाले करे चुको आहे ऐं मुमताज़ मौलवी हिन महिल उर्दू मीडिया ते पंहिंजे नाले बीहारण जे लाइ भरपूर कोशिशूं करे रहियो आहे, जंहिंमें मुमताज़ मौलवी कंहिं हद ताईं कामयाबु थी चुको आहे। मुमताज़ मौलवी जो पहिरियों गीत हम सिंध में रहने वाले सिंधी पिणु ॾाढो मक़बूल वियो। उन खां पोइ हीउ गीत नए कपिड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए हज़ारे न पर लखें व्यूज़ खणी चुको आहे। इन वीडियो जी लिंक जेको असांजो डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, जंहिं बि दोस्त खे इहो गीत ॾिसणो आहे त उहो असांजी डिस्क्रिप्शन में वञी करे लिंक ओपन करे इहो गीत ॾिसी सघे थो। प्यारा दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं असांजी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त ज़रूरु लाइक कजो, कमेंट कजो ऐं कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। दुआनि में यादि कजो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।